अस्सलाम नाज़रीन, पाण वक़्तु मौजूदु आहियूं NIC हैदराबाद में। छा अव्हांखे लोन खपे, कारोबार करणु चाहियो था? अच्छा, कारोबार करणु चाहियो था, तव्हां वटि पैसो न आहे, टीम न आहे, सिखिया न आहे, सिखिया कीअं वठिजे? इन हवाले सां पाण सां मौजूदु आहे मैडम आरफा भुट्टो। मैडम जिन सां ॻाल्हि ॿोल कंदा सिंध सरमाया हिकिड़ो फ्री इंट्रस्ट लोन मिली रहियो आहे, जंहिंमें नौजवान छोकिरा छोकिरियूं उन में अप्लाई करे सघनि था। अव्हांजी इंडस्ट्री कहिड़ी बि हुजे, IT सां हुजो ऐं डोमेस्टिक बिज़नेस कंदड़ हुजो, को प्रोडक्शन हाउस हलाईंदड़ हुजो, का डिजिटल एजेंसी हुजे, कपिड़नि जो कारोबार कंदा हुजे, को बि अहिड़ो कारोबार जेको सोसाइटी खे तव्हांजे घर खे सपोर्ट करे। अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं मैडम आरफा भुट्टो सां। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम। मैडम, असांखे थोरो ॿुधाइजो जेको सिंध सरमाया आहे इहो आहे छा, लोन कीअं मिलंदो, कंहिंखे मिलंदो? जी, एक्चुअली जीअं त असां वटि हींअर तव्हां मुंहिंजे पेज ते बि ॾिठो हूंदो त हिकिड़ी असीं अनाउंसमेंट शेयर कई आहे सिंध सरमाया जे नाले सां, जेका जॉइंट वेंचर प्रोजेक्ट आहे सीड ऐं ब्रिटिश एशियन जेका फाउंडेशन आहे उन्हनि जे थ्रू। असल में इन में केर बि अप्लाई करे थो सघे, को स्टूडेंट हुजे, कंहिंजो आइडिया आहे, बिज़नेस आहे, शॉप ओनर आहे, केर बि वुमेन खे अञा उनखे अपॉर्चुनिटी आहे त उहो बि अप्लाई करे सघे थी। ऐं इन जी जेका कॉस्ट आहे उहा 1 लख खां वठी 5 लख ताईं पर पर्सन मिलंदो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो आइडिया आहे त तव्हांखे एज़ आइडिया होल्डर तव्हांखे 1 लख खां वठी 5, उहो तव्हां पिच कंदव त तव्हांखे केतिरो खपे थो। इन जी रिटर्न जी ड्यूरेशन 2 साल आहे ऐं इन ते कोई इंट्रस्ट न आहे। इहा सभ खां सुठी शइ आहे त तव्हां जॾहिं रिटर्न कंदव त एज़ इट इज़ ई, अगरि तव्हां ₹1,00,000 वरितो आहे त ₹1,00,000 वापसि कंदा। उहो बि मुंहिंजे ख़्याल में कोशिशि करे हू इंस्टॉलमेंट्स में तव्हां खां वठंदा ऐं तव्हां तक़रीबन 2 सालनि में पंहिंजी बिज़नेस एतिरी इस्टेब्लिश करे वेंदा जंहिंजे थ्रू तव्हां पंहिंजो को बि स्टार्टअप आहे, फॉर एग्ज़ाम्पल शॉप तव्हांखे ठाहिणो आहे, तव्हांखे एग्रीकल्चर में कुझु करिणो आहे, तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल माल वग़ैरह जीअं वठनि था पिया, पंहिंजी डेयरी फार्म वग़ैरह ठाहिणो आहे, त उन जे लाइ बि तव्हां वठी सघो था पिया। त ज़रूरी कोन्हे को त तव्हां सिर्फ़ु IT स्टार्टअप हुजनि, केर बि करे थो सघे पियो। ऐं इन जे लाइ का एज रिक्वायरमेंट कोन्हे, का एक्चुअली डिज़िग्नेशन जी ज़रूरत कोन्हे, का इथनिसिटी जी बि ज़रूरत कोन्हे, छो जो हिकिड़ा 2 क्वेश्चन आया त इन में इथनिसिटी आहे छा? मां चयो न, केर बि करे थो सघे। प्लस में इन में शायदि मेल फीमेल जो बि मां तव्हांखे ॿुधायो त उहो कोन्हे, को जेंडर बयास्ड बि कोन्हे का, त इट इज़ ओपन फॉर एवरीवन। अच्छा, प्रोसीजर इहो ई आहे त असां वेबसाइट ते शेयर कयो आहे, वरी बि तव्हांजे प्लेटफॉर्म ते बि असीं मोकिलंदासीं त तव्हां बि शेयर करे छॾिजो। फॉर्म आहे उनखे फिल कयो तव्हीं फॉर्म, 5 अगस्त हुनजी लास्ट डेट आहे, त तेसि ताईं तव्हां उन फॉर्म खे फिल कयो। हा, थोरो घणो तव्हांखे लोन वग़ैरह जी बि ख़बर हुजे, नॉलेज हुजे, एतिरा पढ़ियल लिखियल हुजो त तव्हां बैंकिंग सां डीलिंग ऐं इहो कीअं कंदा। ॿियो हिन सॼे प्रोग्राम जी सुठी जेका ॻाल्हि मूंखे लॻी आहे त तव्हांखे ट्रेनिंग बि ॾींदा। इन केस तव्हांजो आइडिया आहे पर तव्हांखे ख़बर न आहे त बिज़नेस खे कीअं ग्रो कयूं, त स्पेसिफिक असांजो ही 6 मंथ्स जो प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हांखे ट्रेनिंग बि मिलंदी, प्लस में मेंटोरशिप मिलंदी, प्लस में तव्हांजो टैक्सेशन जो, लीगल सर्विसिस, सभु शइ हिन में इंक्लूडेड आहिनि। त हीअ सभ खां वधीक मुंहिंजे ख़्याल में बेस्ट प्रोजेक्ट आहे, त ॿारनि खे उन में अपॉर्चुनिटी मिली सघे थी पई। अच्छा, ॿियो इन में हिकिड़ी जेका मूंखे डिस्कस करिणो हो त ही NGO बेस्ड आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पैसा ज़रूरु रिटर्न करणा, ईअं न हुजे त सुभाणे असां पैसा न। सिलेक्शन प्रोसीजर आफ्टर सबमिशन ऑफ द फॉर्म असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे शॉर्ट लिस्ट कंदासीं, उन मां पोइ जेके सिलेक्टेड हूंदा उन्हनि जो पिच थींदी, उन खां पोइ असीं फाइनल कंदासीं उन्हनि खे। ऐं असां उन जा पार्टनर आहियूं एज़ अ सिंध यूनिवर्सिटी, ऐं ॿिया बि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि। ही जेको हिननि सिंध सरमाया प्रोग्राम शुरू कयो आहे, बेसिकली 4 ज़िलनि में कयो आहे, कराची, हैदराबाद, जामशोरो ऐं सखर। सो इन केस को मूंखे केरु पुछे पियो त शिकारपुर वारो केॾांहुं वञे थो, सखर वारे में अप्लाई करे थो सघे, जामशोरे वारो दादू वग़ैरह उन में अप्लाई करे थो सघे, ऐं हैदराबाद वारो हैदराबाद में, ऐं कराची वारा कराची में। त तव्हांजी ट्रेनिंग्स थींदियूं ऐं इहा थोरी डिटेल, सुठो थियो तव्हां अॼु मूंसां कनेक्ट थिया त इहा डिटेल बि तव्हांखे ॿुधाए छॾी तव्हांजे प्लेटफॉर्म जे थ्रू। जेतिरी माण्हुनि खे पुॼे फॉरवर्ड कयो। मुंहिंजे पेज ते बि आरफा भुट्टो जे नाले सां फेसबुक ते पेज आहे, उनखे तव्हां फॉलो कयो ऐं उन ते इहा एडवर्टाइज़मेंट पई बि आहे। अदरवाइज़ उन ते तव्हां मैसेज करे सघो था मूंखे इन एनी क्वेश्चन अगरि तव्हांखे पुछिणो आहे त। बिज़नेस जेका उन में एज केतिरी हुजे ऐं बिज़नेस जी रजिस्ट्रेशन किथे किथे हुजे, SRB, ABR, या उन खां अलावा इन में सिर्फ़ु ऑफलाइन बिज़नेस अची सघंदा या ऑनलाइन बिज़नेस जेके माण्हू सोचनि पिया, अञा कयो कोन पर सोचनि पिया त असां हीअं बिज़नेस करणु चाहियूं था, कि सीड मनी अची वञे, छा उहे अप्लाई करे सघंदा? हिन में जीअं आउं तव्हांखे चयो न त केर बि ज़रूरी कोन्हे को त ऑफलाइन हुजे या ऑनलाइन हुजे,
आइडिया तव्हांजो स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे ऐं 18+ तव्हां हुजो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जीअं तव्हांजो बैंक अकाउंट हुजे इन में, इन जी ज़रूरत आहे। ऐं FBR वग़ैरह बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हांजो बैंक अकाउंट ठहंदो त पोइ शायदि हू तव्हांखे चवंदा त तव्हां रजिस्टर्ड थियो, त हिकिड़ो प्रॉपर सिस्टम ऐं सेटअप ठही वेंदो जंहिंमें सिलेक्टेड कैंडिडेट्स खे पूरी ट्रेनिंग ॾिनी वेंदी। त इनिशियली इहो आहे 18+ वारा जेके आहिनि उहे ॿार अचनि, स्पेशली आउं उन्हनि फीमेल्स खे, लेडीज़ खे चवंदमि जेके पंहिंजो होम बिज़नेस कनि थियूं, SMEs कनि थियूं, अगरि उन्हनि खे लोन जी ज़रूरत आहे त ज़रूरु हू अप्लाई कनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में इक्विटी में या जेको असीं चवंदा आहियूं न बैंक में रखण जे लाइ सच एॾी का ख़ासि रिक्वायरमेंट बि कोन्हे। इन फॉर्म में अगरि तव्हां ॾिसंदा त उन में सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वायरमेंट हुननि ॾिनी आहे त तव्हांजी होम पूरे में 75,000+ तव्हांजी अगरि आहे इनकम त पोइ तव्हां एलिजिबल थी वेंदव हुन में। मिनिमम 75 आहे। हा ठीकु आहे, घटि में घटि हुजे तव्हांजे घर जी, पोइ भले तव्हां म्यूचुअल रहो पिया, तव्हांजो ब्रदर आहे उनखे इंक्लूड कयो पिया, त तव्हांजी 75, छो जो तव्हांखे रिटर्न करिणो आहे त एतिरी हुजे तव्हांजी। बाक़ी एज़ अ जीअं अक्सर पुछंदा आहिनि लोन में त तव्हांखे कुझु तव्हांजा ज़ेवर हुजनि या प्रॉपर्टी हुजे उनखे रखिणो आहे, त उहा मतिलबु हिन में शर्त कोन्हे का। त वधीक फर्दर ऐं 28 तारीख़ ते हिन जो लाइव सेशन्स बि वठंदासीं असीं, त सभिनीनि खे ॿुधाईंदासीं त कहिड़े तरीक़े सां हिन में अप्लाई कनि फर्दर इन डिटेल, ऐं प्रॉपर जेको सीड वारा आहिनि उन्हनि सां गॾु असीं कंदासीं। सो तव्हांखे बि इंविटेशन हूंदी त ज़रूरु उनखे कवर कजो, असां रिकॉर्ड कंदासीं त एज़ मच एज़ जीअं असांजा सिंधी ॿार आहिनि या भेनरूं आहिनि उन्हनि खे इन सॼी इंफॉर्मेशन जी ख़बर पवे। जी नाज़रीन, जेके नौजवान छोकिरा छोकिरियूं ऐं असांजे अमूड़ी जे घर में कमु कनि पियूं ऐं उनखे ज़रूरत आहे त उनजी कैपेसिटी बिल्डिंग लाइ उनखे ट्रेनिंग ॾिजे, उनखे सेखारिजे कारोबार कीअं थींदो आहे, किथे थींदो आहे, क्लाइंट कीअं वठिजे, ऐं मुकमल हिकिड़ी गाइडलाइन मिलंदी आहे अव्हांखे, उहा फ्री ऑफ कास्ट में, उनखे अलावा अव्हांखे पैसा ॾिना वेंदा। सो जेको वधीक डिटेल अव्हांजी असां हिन जेको वीडियो जे अंदरि तव्हांखे ब्रोशर नज़र अची रहियो आहे, तव्हां हुते अप्लाई कयो, शयूं ॾिसो, लिंक तव्हां सां शेयर कयो वियो आहे, ऐं वधीक इनशाला गॾु आहियूं। थैंक यू।